सिंध पीपल्स स्टूडेंट फेडरेशन शागिर्द यूनियन की बहाली और शागिर्दनि के मसइलनि के हल लाइ 9 फरवरी ते पीडीएम के हैदराबाद वाले जलसे में एहतजाज रिकॉर्ड कराने जो ऐलान कर छॾियो। कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिपाप सिंध के सदर मंसूर शाहानी, सीनियर नायब सदर कलीम भुट्टा, नायब सदर मुजम्मल मरी ॿियनि चयो त शागिर्दनि खे ऑनलाइन पढ़ायो वियो आहे त इम्तिहान भी ऑनलाइन वरिता वञनि। हुननि चयो त शागिर्दनि के मसइलनि जो वाहिद हल शागिर्द यूनियन की बहाली आहे। सदन चवण हो त पाकिस्तान मेडिकल कमीशन जोड़े सिंध के शागिर्दनि के हक़नि ते धाड़ो हयो आहे। जो एमडी गेट का इशू था उसमें आप देखें जो मेडिकल के स्टूडेंट्स उनका सिलेबस चेंज कर दिया गया, ना ही उनको ऐसे ग्रेस मार्क्स दिए गए, अभी तक वो इशू चल रहा है। फिर आप कहते हैं अब उनका एक लगता है मार्क्स का कीबोर्ड लगता है, फिर उसको अपने वेबसाइट से निकाल देते हैं, फिर कहते हैं कि जो है यही सही है। बोगस डोमिसाइल का इशू चल रहा है। जो स्टूडेंट्स अपने हकूक के लिए या जिनका हक बनता है उनके हक को मारने के लिए कोई बोगस डोमिसाइल बना के मेडिकल के स्टूडेंट्स के साथ ये बड़ा जुल्म किया जा रहा है। इन मौके ते सिपाप सिंध के सदर मंसूर शाहानी अवामी आवाज़ टीवी से पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया। ऑनलाइन स्टडी न पई थी सके छो जो पाकिस्तान में इंटरनेट जी उहा सहूलियत आहे ही कान। तव्हांखे असांखे ख़बर आहे जिते ॿारड़ी जा इलाइक़ा आहिनि उते नेटवर्क मुश्किल सां हूंदो आहे त इंटरनेट केॾां हलंदी, त उन्हनि शागिर्दनि जी तइलीम सही न थी आहे। उन टाइम ते बि इन शइ खे अपोज़ कयो। त हाणे जॾहिं ऑनलाइन एग्ज़ाम अचे पियो त यकीनन जॾहिं तइलीम सही तरीक़े सां न पिराई सघी आहे त हू कीअं ऑनलाइन जेको आहे फिज़िकल जेको आहे पेपर ॾींदा। हाणे स्टूडेंट्स इहो ई मुतालबो करे पियो त बाबा तव्हां असांजा ऑनलाइन पढ़ायो आहे, ऑनलाइन एग्ज़ाम वठो, न त अदरवाइज़ तव्हां सेमेस्टर खे थोरो डिले करे असांखे फिज़िकल पढ़ायो ऐं फिज़िकल पढ़ाइण खां पोइ असीं यकीनन फिज़िकल एग्ज़ाम कंडक्ट कंदासीं। कोविड त अॼु बि आहे, पोइ कोविड जॾहिं पहिरियां कोविड हुई तव्हां लेट कयो इहो ऑनलाइन स्टडी करायो त हाणे बि ऑनलाइन एग्ज़ाम वठो। हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त मां पंहिंजे शागिर्द भाइरनि सां बि मुखातिब थी इहो गुज़ारिश कयां पियो त सिर्फ़ु इहे इशूज़ न आहिनि, पूरो पाकिस्तान सरापा एहतिजाज आहे शागिर्दनि जो। त इन्हनि सभिनी मसाइलनि जो जेको हल आहे उहो स्टूडेंट यूनियन आहे। जेसीं ताईं असां पंहिंजे इदारे में यूनियन असांजी न हूंदी, जिते असांजा इलेक्ट थी असांजो शागिर्द रिप्रेज़ेंट थी सिंडिकेट जो मेंबर न थींदो, तेसीं ताईं इन्हनि मसइलनि जो को बि हल न थी सघंदो। हुकूमत ॾिसो था त हींअर ताईं उहो जेको लाहौर में एॾो वॾो इशू थियो आहे, स्टूडेंट वीचारो शहीद थी वियो आहे, उन्हनि ते तशदुद थियो आहे, उन ते को रद्द अमल ॾिनो आहे, को बयानु ॾिनो आहे। हुकूमत जो इहो हाल आहे जेको हर शइ में नाकाम थी चुकी आहे हुकूमत। त हुकूमत खां को बि तवक़ो न आहे। असीं पंहिंजो पाण में जेको आहे सो जिदोजहद कंदासीं ऐं जिदोजहद करे पंहिंजे स्टूडेंट यूनियन बहाल कराईंदासीं, जिन खां पोइ असां यकीनन सम्झूं था त असांजा मसइला हल थींदा। 9 फरवरी ते जनरल ज़िया 84 में स्टूडेंट यूनियन ते बैन आयो ऐं जलसो बि 9 फरवरी ते थिए पियो। त इन जलसे में मुल्क जूं 11 जमहूरी जमायतूं अचनि पियूं। उन्हनि सभिनी जमहूरी जमायतुनि ताईं पंहिंजो आवाज़ हिकिड़ो पहुचाइण जी कोशिशि कंदासीं त सिर्फ़ु सिंध में न पूरे पाकिस्तान में स्टूडेंट यूनियन बहाल थिए। त इन लाइ असीं कोशिशि कंदासीं उते पंहिंजो एहतिजाज तोरोकारनि पटियुनि सां या हिकिड़ा बैनर्स खणी उन्हनि ते पहुचायूं आवाज़ त अॼोकी डेट में ही शागिर्दनि सां वॾो ज़ुल्म थियो आहे। त तव्हांखे गुज़ारिश आहे असीं तहरीक कयूं पिया, असीं जिदोजहद कयूं पिया, तव्हां असांजो साथ ॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।